खैर चंद खां पोइ मां साईं ताज मोहम्मद बलूच साहब खे दरख़्वास्त कंदुसि कि अची काइनात जी कहानी बाबति पंहिंजे ख़्यालनि जी इज़हार तो किताब जेकॾहिं पढ़िजे आहे त वधीक हिते माण्हू ॻाल्हाया पढ़ियो कोन्हे पर बहरहाल हिन खां अॻु में बि ईअं थियो कुझु वक़्तु अॻु में साईं रज़ा साहिब जो लेक्चर हिते थियो हो पर बदकिस्मती सां शरीफ़ कोन थी सघूं अॼु वरी ख़बर पई कल्ह साईं ॿुधायो हो ऐं रखियलु हो हुन ते सोशल मीडिया ते हाणे हीउ जेको आहे फल्कियात जो इल्मु इहो दिलचस्प बि आहे पर इहो आहे जेको आम तौर ते इहा हिकिड़ी साइंसी शइ आहे ऐं असां वटि आम तौर ते माण्हू साइंस त हाणे हिन वक़्तु सॼी दुनिया खे बदिलायो आहे पर असीं साइंस में दिलचस्पी वठणु या उनखे पढ़णु या महिनत करणु उन खां अॼु जो नौजवान थोरो दूरि थो रहे आसानी खपे मोबाइल खपे गेम खपनि या जेको आहे सो ॿियूं पर बहरहाल हीउ ॾाढो दिलचस्प मौज़ू आहे फल्कियात या सितारनि जो इल्मु सुबुह जो आउं आयसि पियो मूं दोस्त ज़रूरु लॻाई हुनखे मूं चयो त किताब जी मुहूरत आहे चई इहो रज़ा दल साहिब जो किताबु आहे मूं चयो हा चई मुंहिंजो क्लास फेलो हो जेको हल त हलूं अची साईं सां मिल बि सही प्रोग्राम अटेंड कर चई मूंखे कमु आहे हाणे ईअं आहे जो बहिराड़ी में असीं रहूं था पाण सभई घणो करे बहिराड़ी जा आहियूं शहर जा पंहिंजो नंढो शहर आहे बहिराड़ी जो माण्हू तमामु घणी दिलचस्पी सितारनि में रखे थो हुनखे इहा बि ख़बर हूंदी आहे त फलाणो तारो फलाणे टाइम ते उभरे थो फलाणे टाइम ते उहे लहे थो ऐं तारनि जा उन्हनि खे नाला बि यादि आहिनि हीअ कतियूं आहिनि हीअ कुतुब तारो आहे हीअ सांझी तारो आहे हीअ विहाऊ तारो आहे जेको सुबुह जो उभरंदो आहे अॻे उन सुबुह जो जेको तारो उभरंदो उहो उन टाइम ते हारी उथी वञी ॿनी में जो कमुकार कंदा हुआ त हू उन तारे जे हिसाब सां उथंदा हुआ त असां तारो जंहिंमहिल उभरंदो ओॾीमहिल उथंदासीं अच्छा कतियूं हिकिड़ा आसमान में सितारा थियनि था बहिराड़ी जा माण्हू चवनि था त उहा जॾहिं कती उभरंदी आहे सियारे में त तमामु घणी सर्दी थींदी आहे ऐं जंहिंमहिल लही वेंदी आहे गर्मियुनि जे मौसम में पोइ वरी सख़्तु गर्मी थींदी आहे या जेको आहे सो सिजल थिए जे सांझी जे टाइम ते उलंदे पासां हिकिड़ो सितारो वॾो रोशन हूंदो आहे के चवनि था त उहो मरीख़ आहे साईं खे वधीक ख़बर हूंदी अच्छा इन्हनि सितारनि जो इंसानी ज़िंदगी ते या इन दुनिया ते उन्हनि जा बि मुख़्तलिफ़ असरात आहिनि हाणे असीं ॾिसूं था त पुराणे दौर में माण्हू सिज जी पूॼा कंदा हुआ हींअर बि हिंदू मज़हब जा जेके दोस्त आहिनि उहे सिज चंड या इहे शयूं जेके आहिनि काइनात में इन्हनि मज़ा किन जी खे उहो मुतबरिक सम्झनि था मुतबरिक त आहे ज़ाहिर आहे जेकॾहिं सिज न हुजे चंड न हुजे त पोइ दुनिया त अंधारी रहे रोशनी कोन रहे हाणे त जदीद साइंस साबित कयो आहे त सुबुह जे टाइम ते सिज उभरण वक़्तु जेकॾहिं सिज ॾांहुं ॾिसबो 2-3 मिंट त विटामिन्स मिलनि था जेके इंसान जे जिस्म लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि असां हिते फ्रूट फार्म जे भर में रहंदा आहियूं वाक ते सुबुह जो वेंदासीं के माण्हू हीअं सिज ॾांहुं पिया ॾिसंदा हुआ ॿिया चवंदा हुआ त यार हिननि खे छा थी वियो आहे हीअ सिज ॾांहुं छो पिया ॾिसनि उहो इन जे करे ॾिसंदा हुआ जो हुन मंझि उन्हनि खे ख़बर हुई त असांखे इहा इन जी रोशनी मज़ा विटामिन्स मिलनि था त बहरहाल इहो ॾाढो दिलचस्प मौज़ू आहे जंहिं ते साईं हिकिड़ो किताबु लिखियो आहे ऐं इहो किताबु असां सभिनी खे पढ़णु खपे असां पढ़ंदासीं ही काइनात जी कहाणी आहे ऐं हिन काइनात ते तमामु घणो कमु थियो आहे कुझु वक़्तु अॻु में वञा थो हिकिड़ो वॾो साइंसदान हो जेको माज़ूर बि हो नालो छा हो स्टीफन हॉकिंग उहो माज़ूर हूंदे बि हिकिड़ी खट ते वेठो हो पोइ बि उहो दुनिया जो तमामु हिकिड़ो वॾो साइंसदान हो उनजा बि शागिर्द हुआ उन्हनि में बि माण्हू दिलचस्पी वरिती उनखे बि पढ़ियूं त हाणे असां हिन क़िस्म जूं शयूं जेके साईं हिकिड़ो किताबु आॾो आंदो आहे या अॻे दफ़े साईं लेक्चर ॾिनो इहो असां में हिकिड़ो तजसुस पैदा करे थो ऐं हीअ जेका दुनिया ठही आहे जेका काइनात ठही आहे हिन में जेके बि सुठायूं आहिनि जेके बि चङायूं आहिनि
उहे सभु उन तजसुस जो नतीजो आहिनि। किन माण्हुनि खे तजसुस थियो, ख़्यालु थियो त असीं अभ्यास कयूं, इन्वेस्टिगेशन कयूं असीं, त उन जे नतीजे में पाण खे अॼु जो साइंसी दौरु मिलियो आहे। चंद साल अॻु में ॾिसो पाण ओनली एंड ओनली इन वापडा ते पंहिंजो हूंदो हो त वापडा खां सवाइ जेको आहे सो तवानाई जो ॿियो को बि ज़रियो कोन्हे, रोशनी जो को बि ज़रियो कोन्हे। अॼु असां सोलर एनर्जी ते हलिया विया आहियूं। थी सघे थो त अञा ॿियूं बि अहिड़ियूं काइनात में अहिड़ियूं शयूं हुजनि जेके इंसान ज़ात जी पंहिंजी भलाई जे लाइ हुजनि, पर उहे साइंसदाननि जो कमु आहे। साईं वांगुरु जेके साइंसदान आहिनि ते तमामु आहिनि, हिते बि साइंसदान ॿिया बि दोस्त मौजूदु हूंदा। पाण सभई साइंस जा स्टूडेंट रहिया आहियूं अक्सर, पर हाणे पाण हुन में दिलचस्पी नथा वठूं। पर हाणे जेको वक़्तु आयो आहे, हाणे हिन मोबाइल जी दुनिया या इन काफ़ी सहूलियतूं बि ॾिनियूं आहिनि, काफ़ी शयुनि सां रोशनास करायो आहे असांखे। काफ़ी जेके आहिनि जेके ॻुझ हुआ या काइनात जा जेके राज़ हुआ उहे हाणे अफ़शा थियनि पिया। नयूं नयूं इजादूं थियनि पियूं, नयूं शयूं अंतरयाम ते पिया अचनि। दुनिया समुंडनि जे तह ताईं पहुची वई आहे, आसमान जे वुसअतनि में पहुची वई आहे। असां अञा पाण में तुंहिंजी ज़ात हीअ आहे, मुंहिंजी ज़ात हीअ आहे, तुंहिंजी बिरादरी हीअ आहे, मुंहिंजी बिरादरी हीअ आहे, हीअ मुंहिंजी बनी आहे, हीअ तुंहिंजी बनी आहे, पाण अञा इन खां ॿाहिरि निकिरो ई कोन था। उमेदु आहे त हीउ जेको सिलसिलो आहे किताबनि जो ऐं हीउ जेको साइंस जो हीउ शयूं जेके अॼोको प्रोग्राम आहे इहो असांखे इन तरफ़ वठी वेंदो ऐं इहे शयुनि में असीं सभु दिलचस्पी वठंदासीं। ऐं हिकु ॾींहुं ईंदो जॾहिं इंसानु फितरत खे मुकमिल कंट्रोल करे वठंदो ऐं पोइ इंसान ज़ात लाइ वधीक आसानियूं पैदा थींदियूं। तव्हां